सिज चंड कतियुन तारन में मुझे नबीअ जो नूर आहे। सारी दुनिया जे नज़ारन में मुझे नबीअ जो नूर आहे। धरती ऐं आसमानन में पंज वक्त जी अज़ानन में हर मस्जिद जे मीनारन में मुझे नबीअ जो नूर आहे। सारे कुरान जे हरफन में खोले दिस तू वर्कन में। सारे कुरान जे हरफन में खोले दिस तू वर्कन में। कुरान जे 30 सिपारन में मुझे नबीअ जो नूर आहे। या रसूल अल्लाह। बेकार है वो गुल जिसमें खुशबू नहीं। बेकार है वो गुल जिसमें खुशबू नहीं। बर्बाद है वो दिल जिसमें इश्क मुस्तफा नहीं। प्यारा दोस्तों, खुसूसी खिताब असांजी अखियुनि जा ठार मिठड़ा मान वारा हजरत अल्लामा व मौलाना शेर मुस्तफ़ा जनाब मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी साहब करण फरमाइंदा ॾाढा जो सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात जो कमज़ात मुर्शिद आशिक अली शाह फरमाइंदा बाबा मुफ्ती साहब महबूब मुस्तफ़ा जो शेर थे। असा सुनियन के महबूब जे परवानन के महबूब जे आशिकन के साईं मुफ्ती साहब ते नाज़ यानी सुनियन के नाज़ा। असा यकीन सा चऊं था, असा पंहिंजे ईमान सा चऊं था त अल्लाह ताला साईं जे फैज़ के नूरानी फैज़ के ता क़यामत जारी सारी फरमाए थो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला तू असा के एड़ा जवान महबूब मुस्तफ़ा जा आशिक अता फरमाए जेके झर झंग में रात ॾींहं मुझे दिल पर हबीब जी खिदमत कर रहा है। सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों, खुसूसी खिताब तो साईं जो थी दो बस अलहमदुलिल्लाह 11 मिनट भी कोन वठना थी बस 4-5 मिनट अवां जी खिदमत में अर्ज करे पोइ इजाजत ॾाढा जो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाता वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। वमा अरसलनाक ऐ महबूब तोखे न मोकलियो मगर इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ महबूब तोखे सारे जहान जे मथा रहमत बनाए मोकलियो आहे। यानी वो दिलबर हबीब तू असां जे मथा। प्यारा दोस्तों, मुसलमान जे मथा भी रहमत आ, काफरन जे मथा भी रहमत आ, यहूदन जे मथा भी रहमत आ, निसारन जे मथा भी रहमत आ। हर के जे मथा तू असां जो दिलबर हबीब रहमत बढ़दी आयो आहे। तो उन जी रहमत जे आशिक के नसीब थे तो मुर्शिद आशिक अली शाह फरमांदा व नसीब है अपना अपना पसंद है अपनी अपनी। चओ सुभान अल्लाह। सो हर के जो नसीब आ त मुझा मिठा हे नसीब वाले के मुस्तफ़ा जी दामन नसीब थींदी आ। महबूब जे परवाने के महबूब जे दीवाने के महबूब जो इश्क नसीब थींदो आ। बे के नसीब न थींदो। ओ मुझा मिठा अल्लाह जी ज़ात जो कसमा यो दिलबर हबीब महबूब तू असा के मिलियो आ। बेन के नबी मिलिया पर तू असा के नबियन जो सरदार मिलियो। बेन के पीर मिलिया पर तू असा के पीरन जो पीर दस्तगीर वलियन जो सरदार मिलियो आ। हथ मथे करे सुभान अल्लाह जो जवाब ले जा। वो महबूब दिलबर हबीब। प्यारा दोस्तों, मक्के पाक जी गलड़न में महबूब करीम घुमदा वधन। काफिरानिया हेडे तवजा कजो, सबन जो हेडे तवजा हुंदो त इंशाअल्लाह बई जहान बेड़ा तरींदा। वह काफिरानी प्यारा दोस्तों जने महबूब जो इस्लाम जो झंडो बुलंद थींदो पियो वने त प्यारा दोस्तों उहा काफिरानी औरत उन इयो प्यारा दोस्तों दिल में इरादो कयो त जेको मुस्तफ़ा के दिसे तो महबूब सा गालाए तो वो मुसलमान थी तो वने। हाने मां इन महबूब के दिसण कोन थी चाहा, इन जे करे मक्के का लडियूं करे हली थी वना मता इन महबूब जी ज़ियारत नसीब थे मता इन महबूब के दिसा। प्यारा दोस्तों घर में सामान खणी अची घिटी में उनी गली में रखे त प्यारा दोस्तों सामान रखी अञा वेठी जो त उन ही घिटी में तू असा जे दिलबर हबीब जो अचण जो। चओ सुभान अल्लाह। दिल के ठारे जो सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों मदीने जे ताजदार जो उन प्यारा दोस्तों घिटी में अचण जो महबूबन करीम जो ॾिठो त पाण फरमाए त ओ माई छाजे करे वेठिया। उन माई अर्ज कयो साईं मां त ॿुधो आ त हिकिड़ो अहिड़ो को महबूब हबीब दिलबर हबीब आयो आहे जेको उन खे ॾिसे तो उन सां मिले थो उन सां ॻाल्हाए थो त उहो मुसलमान थी थो वञे। इन जे करे मां दिल में इहो इरादो कयो आहे हाणे मां मक्को छॾे करे हाणे हली थी वञा छो त हाणे मक्के में रहतम त उन महबूब जो मता दीदार थे। इन जे करे मक्के का लडियूं हली थी वञा मता दिलबर हबीब जो दीदार थी वञे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों त महबूब करीम फरमाइण लगा त माई पो छाजे करे वेठियां छो वेठियां।
ॾाढा सुभान अल्लाह दिल के ठारे सुभान अल्लाह जो जवाब ॾिना। उन माई अर्ज़ कयो त साईं वेठी इन जे करे आहियां जो मज़दूर जो इंतज़ार आ, मज़दूर जे इंतज़ार जे करे वेठी आहियां। उहो मज़दूर अचे कोई त पंहिंजो सामान खणाए कंहिं जॻह ते पहुचा तो मदीने जे ताजदार अड़ियन जे आधार यतीमन जे यार अम्मा आमना जे लाल फरमाए तो मां मज़दूर अची वियो आहियां भाई। ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह चइजा मां मज़दूर अची वियो आहियां। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे उन माई जो हे सामान मुंहिंजो फिलानी जगह ते खण मदीने जे ताजदार उन माई जो सामान पंहिंजे मथे मुबारक ते खयो। कुर्बान वञा महबूब जे शान ता, कुर्बान वञा उन दिलबर हबीब जे शान ता। प्यारा दोस्तों माई अॻियां थी हले मदीने जो ताजदार पोयां तो हलंदो हले। माई घटि वधि ॻाल्हाईंदे हले मदीने जो ताजदार सबुर कया पोयां प्यारा दोस्तों सबुर कयो हले तो। महबूब उन माई के घटि वधि कोन था चवनि मदीने जो ताजदार उन माई जे पोयां तो हल। प्यारा दोस्तों माई के जगह ते माई चयो साईं ते हाणे सामान रख बा। प्यारा दोस्तों मदीने जे ताजदार उते सामान रखियो। महबूबन फरमायो माई के शइ जी अमा ज़रूरत हा बा पानी जी ज़रूरत आहे। मदीने जे ताजदार पंहिंजे हथड़नि मुबारकनि सां पाणी आणे ॾिनो। अम्मा जा कंहिं ॿी शइ जी ज़रूरत आहे? उन माई जो हा बाबा काठियुनि जी ज़रूरत आहे। मदीने जे ताजदार काठियूं पंहिंजे हथड़नि तां खणी अची उन माई खे ॾिनियूं आहिनि। ॾाढा जो सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों महबूबन करीमन फरमायो ओ माई अञा कंहिं ॿी शइ जी अमा ज़रूरत आहे? उन माई चयो बाबा हाणे ॿी कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, हाणे ॿुधा त तुंहिंजी मज़दूरी केतिरी थी आहे। ॾाढा सुभान अल्लाह। महबूब जा परवाना अज यकीन समझ इन महबूब जी महफिल में आयो आ। अज इए खाली झोलियों खणी आयो आ पर मदीने वाले साईं जी महफिल में आयो आ। दस्तगीर जी यारी में आयो आ। घरा भले खाली झोलियों खणी आयो होजे पर अल्लाह जी जात जो कसम इन भलारी महफिल में आयो आ। पर जडे हिता वापस विने त नूर सा झोलियों भरजी विने तो सुभान अल्लाह। दिल के ठारे जो सुभान अल्लाह। त महबूबन करीमन के अर्ज कयो भाई तो साईं हाणे तव्हां जी मजदूरी केतरी थी? तो मदीने जे ताजदार फरमाया अम्मा मां उहो मजदूर आहियां जे अॼु ताईं मजदूरी वरती ही काने। ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह चइजो अॼु ताईं मजदूरी वरती ही नाहे। अबा हेॾो कम कई हेॾो सामान खणी आई वरी मजदूरी भी कोन तोड़े। हाँ मामा उहो मजदूर आहे जेको मजदूरी वठंदो ही न। अबा भला जो एड़ो मजदूर आ त पोइ पंहिंजो नालो ॿुधाए छॾ। भला हिन दुनिया ते एड़ा माण्हू भी आहिनि जेके मजदूरी करे मजदूरी वठनि भी कोन था। अबा तू पंहिंजो नालो तो ॿुधा तोखे नाले सां यादि कंदी रहा। मदीने जे ताजदार फरमायो अम्मा मुंहिंजो नालो उहो मोहम्मद करीम आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हथ मथे करे सुभान अल्लाह जो मदीने जा आशिक महबूब जा आशिक हथ मथे करे सुभान अल्लाह। अॼु खटण जी महल अथई। अल्लाह जी जात जो कसम आज मदीने का भी रहमत वसे थी, आज बगदाद का भी रहमत वसे थी, आज जन्नतुल बकिया का मुर्शिद आशिक अली शाह भी नजर करे रहे हो। हाथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो। अल्लाह जी जात जो कसम वो मदीने जो ताजदार अड़ेन जो आधार यतीमन जो यार फरमान लगो ओ अम्मा मां वो महबूबा जेके सजी वाट था तू कारियो दी बेचे। त अल्लाह जी जात जो कसम सारो कतार उन जे माई जे अखिन मां पानी अचण लगो। प्यारा दोस्तों रोइण लगी ये गिची में गारो विझी करे अर्ज के मुजा महबूबा दिलबर हबीब वो तू महबूबा वो महबूब तू आ। मदीने जे ताजदार फरमा भाई बड़ी वो महबूब माया। अल्लाह जी जात जो कसम उहा माई मदीने जे ताजदार जे कदमन ते किरी पई। महबूब खां माफी वरताई। महबूब के अर्ज के महबूब हाणे मूंखे पाण ते कलमो भराए मुसलमान कर चओ सुभान अल्लाह। उन्हीं टाइम में मदीने जे ताजदार ते कलमो भरे मुसलमान थियो। मुसलमान थी उहा माई ओ मुंहिंजा मिठा अल्लाह ताला तू असांखे महबूब जी दामन तू असांखे अल्लाह ताला महबूब मुस्तफ़ा जे हिन गुलामी में अल्लाह ताला इस्तकामत अता फरमाए। अल्लाह ताला तू असांखे महबूब जे गुलामी एड़ी नसीब करे जो दुनिया वारा एक पासे थी वञनि दुनिया पासे दुनिया वारा तंग रही वञनि असां तू असांखे पीरी जी दामन थी चओ सुभान अल्लाह। ॾाढा दिल के चारे जो सुभान अल्लाह। ओ जिसके दिल में है इश्क मोहम्मद जिसके दिल में है इश्क मोहम्मद उसको दोज़ख का खुटका नहीं है। हाथ मत करो सुभान अल्लाह जवाब दे। ओ जिसके दिल में है इश्क मोहम्मद उसको दोज़ख का खुटका नहीं है। यह प्यारे नबी का दीवाना ये प्यारे नबी का दीवाना ये तो दर दर का मंगता नहीं है। यह प्यारे नबी का दीवाना ये तो दर दर का मंगता
नहीं है। दादा जो सुभान अल्लाह। ए मेरे प्यारे महबूब के मंग तो झोलिया अपनी रहमत से भर दो, झोलिया अपनी रहमत से भर दो। हाथ मत करे सुभान अल्लाह जो जवाब दे जा। ए मेरे प्यारे महबूब के मंग तो झोलिया अपनी रहमत से भर दो, झोलिया अपनी रहमत से भर दो। बट रहा है दादा सुभान अल्लाह दे दा, बट रहा है ए गाल बुझ जाए ते दादा हाथ मत सुभान अल्लाह दे दो। बट रहा है मोहम्मद का सदका, बट रहा है मोहम्मद का सदका, लूट लो जिसमें नुक्ता नहीं। हाथ मत करे सुभान अल्लाह दे दो। बट रहा है मोहम्मद का सदका, बट रहा है मोहम्मद का सदका, लूट लो जिसमें नुक्ता नहीं है। ए मेरे प्यारे महबूब के मंग तो झोलिया अपनी रहमत से भर दो। दादा जो सुभान अल्लाह। तो प्यारा दोस्तों अल्लाह ताला तू असा के महबूब मुस्तफा जी गुलामी नसीब फरमाए, तू असा के महबूब मुस्तफा जी बचड़न जी गुलामी नसीब फरमाए, तू असा के महबूब मुस्तफा जी आलम जी आला मोहब्बत रखन जी तौफीक अता फरमाए, तू असा या अल्लाह ताला तवा सब जी विख विख ते रहमत बरकत अता फरमाए। जेके भी परे परे का पधड़ो करे आए न अल्लाह ताला ता जाहे, जेके भी कदम कदम खणी आयो जेको इश्क में आयो अल्लाह ताला पांजी बार गाइले में कबूल ऐं मंजूर फरमाए। हाने असा जे अखियन जा ठार मिठड़ा मान वारा खुसूस किताब दिला अर्ज रखंदासी जनाब मोहतरम वाजिबुल एहतराम